जे हाउ न हारी कोयारल हे ॾींहं बखारे वेंदासीं छो पेर पसारे वेठो आ उत डूंगर डारे वेंदासीं कंहिं लाइ तकीं थो कांधीअ तां ॿी ॿेड़ी का बि न अचणी आ जे तूं बि अची ओ वणझारा तोखे बि उकारे वेंदासीं दरियाओ अंदर जा वहशत आ कंहिं वक़्तु क़यामत थी वेंदी तूं मां त रुगो हिन सिंधु ते का लहर उभारे वेंदासीं आ मरणो हर हिकु माण्हू खे पर ईअं न मरंदासीं साथी का आग लॻाए वेंदासीं को ॿारण वारे वेंदासीं। अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद साथियों ऐं सहर्षा रिज़वी अॼु असांजी सिंध जी सूर में असांजी सभिनी जी आइडियल अम्मा जिंदो जे घर मौजूदु आहियां। तो असां सभिनी जो हौसलो ऐं अम्मा नारो अम्मा आहे न रोना रोना हाँ रोना ना रोना अॼु हिते अचण जो ख़ासि मक़सदु आहे। कुछ वक़्तु अॻु अम्मा जिंदो जी हिकु वीडियो असां सभिनी ॾिठी जंहिंमें अम्मा जिंदो पंहिंजा ॾुख सूर असां सभिनी सिंध वासियुनि सां ओरे रही हुई जेके ॾिसी जी झुरी पियो अखियूं आलियूं थी वियूं। हीरो आयो असांजा असां सभिनी न्याणियुनि लाइ उत्साह आयो। ऐं मूं पंहिंजे सोशल मीडिया ते हिकु नंढड़ी सोच जो इज़हार तव्हां सभिनी सां कयो सभिनी सां शेयर कयो त असांखे पंहिंजे सिंध जे हीरोज़ खे संदन फैमिलीज़ खे संभालणु घुरिजे उन्हनि जी सार संभालणु घुरिजे ऐं इन ख़्वाहिश जो इज़हार कंदे मूं संदन ठाहियलु पोर्ट्रेट बि पंहिंजे फेसबुक ते सोशल मीडिया ते रखियो हो त अगरि केरु चाहे इहो सेल करे ऐं असां उहा समूरी रक़म जेका अम्मा जिंदो खे ॾींदासीं छो त संदन ॿचिड़ा न आहिनि बचा बट असां संदन बचा आहियूं। असांखे घुरिजे त असां संदन हेल्प कयूं संदन सार संभालूं। बचड़ा याद था अचनि छो था रोयो? असीं वेठा आहियूं असीं ॾिसो तव्हांजा बच्चा आहिनि सभु असीं वेठा आहियूं बच्चा तव्हांजा रोयो ना हाणे दुख तो कोने न को दुख कोने न को अंदर पाए जिनको नामन फोटो भी ठाना आऊं ठाहे ॾींदसि तव्हांखे फोटो कुछ कोन थियो कुछ कोन थियो मुंहिंजे पुट खे नौकरी न ठाहे मुंहिंजे पुट खे नौकरी बि कोन्हे नालो छा अथसि? वसीम बांबड़ा पाईंदो हो जॾहिं पिणु शहीद थियुसि इन जो पिणु शहीद थी वियो ॿ मुंहिंजा पुट थियो टे तॾहिं बांबड़ा पाईंदो मुंबा में छॾे आयासीं असांखे खणी जो छे पतो ई कोन परेशान ना थियो अल्लाह 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 ॾींदो अल्लाह सां ई ॾींदो तव्हां परेशान ना थियो रोयो ना
सॼो ॾींहुं हुतां विच में सुती पई लची ॾिसां ॻाल्हाए कोन था ॾिसां वेठी अल्लाह करे ख़ुशी जो आबाद हुजो रब ख़ुशि रखंदव ॾुखियो ॾींहुं कोन सिधो पोइ हाणे छोकिरा कोन्हे पोइ गुज़र कीअं करियो घर कीअं थो हले छोकिरा कोन्हे हाणे पोइ अल्लाह हिकिड़ो छोकिरो हिकिड़े खे नौकिरी कान्हे हिकिड़े खे आहे मुश्किल अथव न उन ॾींहुं केच ते डोड़सी पई पोइ वरी ॾिसी ॾेई उन ॾींहुं चई मूंखे चई मां तो दरख़्वास्त ॾिनियूं आहिनि सभु पयूं आहिनि अॼु आयो अथई नौकिरी वारो जेको सो राणी देवनी ॾांहुं जो भाउ किथे वञा जे मायूं वेठियूं आहिनि माण्हू उनजे पासे में वेही रहे पोइ वञनि पासे में वेठी बि पाण वेठा आहिनि या ज़र पयूं आऊं माण्हू चवनि अंदरि न वञ मारींदे मूं चयो मारे छॾी लाश त ॾींदो मुंहिंजी त पई मुंहिंजो मारे छॾ वही से सॼो चिचिड़ियो पियो फुलनि में मुशरत पोइ राणीअ बाग हाफ़िज़ आहे राणीअ बाग उते वईसीं माण्हू चयो खे मारींदे मुंहिंजो मुंहुं त पई मारे छॾे लाश त मुंहिंजे पुट खे मिलंदो मारे छॾे मुंहिंजो मुंहुं पई टुकुर भोर त मिलंदो बच्चा त खाई पेट भरी रहा मुंहुं पई छा थियो मारे त विया चालो ताबूत गई हला मारे छॾे अंदरि वैसे ॿियो भाई वेठो उन जी शहीदनि जी माउ अथई टंडे बावन जी नौकिरी लाइ बि दौड़ी उन वीचारे ओॾी महिल नौकिरी वारे खे सॾु कयो जे पहिरीं सभु कमु छॾनि पोड़ी जो उनखे ऑडर लिखी ॾे पोइ वरी मूंखे ॿुधा वरी मूंखे वञी विहारे पखे छा वरी आयो पटे वारो दिलि खे चए माण्हू सॾे मारींदो कंहिं ॿुधायो अथसि त हिन फांसी ॾियारी आहे मारे छॾे वञ पोइ 6000 ॾिनई ऑडर ॾिनई चई पोड़ी खे ॾांहुं मारे मूं चयो हाणे कंहिं ॿुधायो अथसि त हिन फांसी ॾियारी आहे मारे छॾे पोइ लाश त मिलंदो मुंहिंजे पुट खे लाश खणी वेंदो छा मां हली वियसि कुर्सी खणी वेठिसि त तव्हांजी धीउ जो जेको पुटु आहे वसीम उनखे बि ॾियनि नौकिरी तव्हांजे पुट खे वसीम खे बि ॾियनि न नौकिरी नथा ॾींदी चई बि छा पुछी जेके चंद खे चवां मिले थी हा करियो न ॾींदो था मुंहिंजी धीउ आहे हिकिड़ी बाक़ी उनखे बि ॾियो ॿचड़े वारा वीचारी टंडे जाम शादी वारी आहे 5 ॿार हा करियो न ॾींदो मूं चयो मूंखे पटे वारी वठी ॾियो महीने सिर महीनो मिले 5 कपिड़ो वठी करे ॿियो अलाह ॾे दुखियो सुखियो वेठो ट्रेन में निकिरी बचा न वञे
मानी जो टुकुर खायो पेट भरियो मानी जो गिरा कढी विया ज़हर जो गिरा ॾेई हीअ ॼाण ॾिठो आहे हिनखे ख़बर आहे नौकिरियो चयो त मां नौकरी जी कंदासीं सभु गॾिजी कोशिश नौकरी लाइ सभु कंदासीं गॾिजी कोशिश अल्लाह ॾियण वारो तूं दुख न कर अल्लाह कंदो अल्लाह कंदे सच्चाई खुश नहीं भाउ अथई ये भाउ अथई अल्लाह बात कंदई रब कंदो हिन खां वधीक नौकिरी मिलंदई रब कंदो हिन खां वधीक कुर्सी मिलंदई गुज़रंदो आहे हिन खां वधीक कुर्सी मिलंदई पोइ मूंखे साथ कजांइ जे मूंखे चयो हुई अल्लाह अल्लाह रसूल कंदो सोनी हिते ॻाल्हि कंदो ॿुध पोइ नौकरी मिलंदई सोनी कुर्सी ते वेंदे पोइ मूंखे ॿुधाई तोखे वठी हली ॾेखारींदसि पोइ वठी हली ॾेखारींदसि अल्लाह कंदो मिलंदई आमीन इंशाअल्लाह तव्हां असां लाइ असां सॼी सिंध लाइ सभिनी सिंध वासियुनि लाइ असांजा हीरो आहियो उत्साह आहियो असां सभिनी लाइ थो करे आकाश राड़ा पर अयास हेल तुंहिंजी सिंध घबराए नथी हिन वक़्तु असीं अम्मा जिंदो जे घर में मौजूदु आहियूं अॼु कराची खां स्पेशली आई आहियां अम्मा जिंदो सां मिलणु ऐं ॾुख जी ॻाल्हि आहे त अम्मा जिंदो सॼी ज़िंदगी जाखोड़ कई एतिरी जाखोड़ कई जो अॼु अम्मा जिंदो हली बि नथी सघे अम्मा जिंदो ॿुधी बि नथी सघे उनजी तबियत नासाज़ आहे ऐं असां गाफ़िल आहियूं किथे न किथे त सभिनी सिंध वासियुनि सां यंगस्टर्स सां मुंहिंजी इहा गुज़ारिश आहे त हिन ॾुखोइल अमड़ जो ख़्यालु रखो जेतिरो थी सघे सार लहो कॾहिं ईद जे ॾींहुं कॾहिं कंहिं आम ॾींहुं अची हिते अम्मा जिंदो जे लाइ तव्हां सभु ईंदा त तव्हां असां सभु अम्मा जा हींअर बचा आहियूं संदसि बच्चा कुसिजी विया शहीद थी विया पर असां हिननि जा बचा आहियूं असांखे इहो प्रूव करिणो पवंदो सिंध वासियुनि खे त सभिनी सां मुंहिंजी अपील आहे त अचो ऐं अम्मा जो ख़ासि ख़्यालु रखो ऐं जेके बि माण्हू मूंखे हिन टाइम ॾिसनि पिया मुंहिंजा जेके फैंस आहिनि उन्हनि सां इहा रिक्वेस्ट आहे मुंहिंजी त अम्मा जिंदो जो हिते ॻोठु आहे हिते हैदराबाद जे वेझो ई आहे टंडो बहावल तव्हां हिते अचो ऐं अम्मा जी सार संभाल लहो जेतिरो थी सघे 2 पल बि तव्हां हिते ईंदा त हीअ ॾाढी ख़ुशि थी वेंदी ऐं हिन जूं दुआऊं जेके आहिनि उहे यकीननि असांजी सिंध लाइ सभिनी जे लाइ ॾाढियूं काराइतियूं आहिनि थैंक यू ऐं मक़सदु हो सिंध जे हीरोज़ ऐं संदन फैमिलीज़ जी सार संभाल लहणु इन मक़सद में जेके भाइर ऐं भेणूं मुंहिंजा भाउ मेली थिया उन्हनि सभिनी जी दिलि सां थोराइती आहियां जंहिंमें अदा अरबाब अब्दुल ख़ालिक अदा रियाज़ अदा मंसूर अदी सलमा कंवल अदा जमाल भुट्टो अदा हुसैन यूनस लाशारी शामिल आहिनि तव्हां सभिनी जी थोराइती आहियां ऐं इन सफ़र में जेके मुंहिंजा साथी मूंसां गॾु हुआ अदा निहाल कुमार ऐं मुंहिंजी प्यारी दोस्त तबसुम कयूं इन्हनि जी बि थोराइती आहियां